दिलावर तू पंहिंजी औकात मां निकिरी चुको आहीं। हाणे तोखे हिन ॻोठ में रहण जो को बि हक़ कोन्हे। सुठो इन में थी हितां चुपचाप करे हलियो वञ। ॻोठ कंहिंजे पीउ जो न आहे, सरकारी ॻोठ आहे। जेकॾहिं कंहिं में एतिरी हिमत आहे न, मूंखे कढी ॾेखारियो था। असां में हिमत बि आहे ऐं जुरत बि आहे। असां तोखे महिमान सम्झी पंहिंजे जीअम जाइ ॾिनी, पर तूं धारियो थी असांजे नंगनि में अखियूं थो विझी। हिन खां अॻु जो असीं तुंहिंजूं अखियूं कढी कावनि खे खारायूं। हितां हलियो वञ। जेकॾहिं तूं सचो आहीं त पाण खे सचो साबित करे ॾेखार। जेसीं ताईं हाशिम जेल मां आज़ाद थी नथो अचे, ओसी ताईं मां चाचे पले खे अकेलो कोन छॾींदुसि। मुंहिंजी सचाई वक़्तु साबित कंदो। वक़्त जो इंतज़ार कोन कंदासीं दिलावर। जे सुभाणे सिज उभरण खां पोइ हिन ॻोठ में ॾिठो मैं न त टोड़ाए टोड़ाए मारींदो मैं। अलाए केतिरा सिज उभरंदा ऐं अलाए केतिरा लहंदा, पर दिलावर चाचे पले जो साथ कोन छॾींदो। पल्ले जो या पल्ले जे धीअरनि जो? ज़बान खे लगाम दे। अता इहो विसारी त दिलावर हथियार फिटा कया आहिनि, सिर्फ़ पासे ते रखिया आहिनि। मूंखे जेकॾहिं हाशिम ऐं चाचे पले जी नक में नोड़ी न हुजे हा न, त हींअर तुंहिंजो लाश टूंड बणजी धप करे वञे हा। इन करे सुठो अथई त ज़बान मां लफ़्ज़ सोचे सम्झी कढंदो कर। हे दाबा खे केॾो ॾी? असांजे ॻोठ में रही करे असांखे तो दाबा दी? छा हेड़े छा ते गोड़ कयो अथव? अची वई मुड़ुसु माण्हू। अरे हिनखे ॻोठ में छो आयो अथई? सुञो थियो आई त असां वटि अची हा। मूंखां उहो वक़्तु विसियो कोन्हे दिलदार, जंहिं वक़्तु तो लालच में मुंहिंजी मदद कई हुई। मूं पंहिंजा पैरू खपाए तोखे पंहिंजा पैसा ॾेई छॾिया। ऐं दिलावर त धीअनि जहिड़ो पुटु आहे। कुझु बुझ चाचा पलिया, पर असां ॻोठ जो माहौल ख़राब न थियण ॾींदासीं। अॼु ॾींहं ताईं असांजे घरनि में को बि धारियो न आहे आयो। वञो हितां, वञी पंहिंजा घर संभालियो, न त पुछड़ो करे कढंदोसांव। वञूं था पलिया वञूं था, पर सुभाणे दिलावर हिन ॻोठ में न हुजे त तूं बि हिन ॻोठ में रही कोन सघंदे। अचो। कर ख़बर बहादुर खान कीअं चढ़ थियो आहे? सरदार साहब, मां सिधो माण्हू आहियां, टेड़ी मां न ॼाण, इन करे सिधी ॻाल्हि कंदुसि। तूं सही माण्हू न आहीं। इहे उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं ॿुधण जो सरदार साईं वटि टाइम कोन्हे। बेगा सुभाणे ससुई त मां हासिल कंदुसि। सरदार साहब मुड़सा ही न बहादुर खान ससुई हासिल करे ॾेखार जाए। डरी वञ मुंहिंजी नज़र जे अॻियां, न त मां इहो विसारे वेंदुसि त तूं मुंहिंजे तॾे ते आयो आहीं। वञ वञी पंहिंजे पीउ खे
सलाम ॾे। वञा थो मां सरदार साहब, ससुई खे मां मारींदुसि। जेकॾहिं तव्हां रोके सघो था रोके ॾेखारिजो। मरी हो न त पोइ मोकियो किथो मिलंदुसि। छॾियो मंडे खे वारीअ में, ॾिसूं त केतिरो थो ड्रोड़े। बेगम साहिबा शम्मू आहे न, तव्हां ॿिन्ही खे मारे तव्हांजी दौलत ते कब्ज़ो करण जी ॻाल्हियूं था कनि। साम्हूं थी दुश्मन विढ़ण जी त कंथियूं खणी छॾियांसि। नामारो ई हिकिड़ो ख़तम। पर अगर को घर पाती, को सजण, को दोस्त दुश्मनी करे तो उनखे मां छा करे सघंदुसि। शम्मू ऐं शमशाद बेगम बि दौलत जी लालच में चिता थी पिया आहिनि। चितो कुतो मालिक खे बि सुञाणंदो आहे, पर हाणे ही त मालिक खे बि नथा सुञाणनि। जेको दोस्त बणिजी दुश्मनी करे वो मारण ॾाढो ॾुखियो आहे। किथे ही ॿई मूंखे मारे न विझनि। उन खां पहिरें जो तोखे हू मारे छॾी, तो उन्हनि खे मारे छॾ। शम्मू मरंदो, हाँ शम्मू मरंदो, पर अहिड़े तरीक़े सां मरंदो जीअं हुननि मूंखे मारण जी प्लान ठाही आहे। मां हुननि सां दोस्त बणिजी विढ़ंदुसि। नामारो ई हिकिड़ो ख़तम। दरिया ख़ान फिक्र न कर, ज़रूरत पवंदी आहे न त माण्हू नांग बि पालींदा आहिनि। हाँ, नांग बि पालींदा आहिनि। सुबुह जी वेल वही आजाद थी, इन जा बच्चा भी आजाद। होॾां सूरज जो शाखो आजाद, तव्हांजी उॾार आजाद। हर ताणे ते लिखियल आहे, तव्हां आजाद आहियो, तव्हां आजाद आहियो। वक्त जा केॾी त इंसान आहिनि
एक माण्हू जा अगर इंसान कहिड़ी कूड़े समाज ऐं कूड़े रिवायतुनि जा कहिड़ी पर तूं बदल थो करी तूं किनसां प्यार थो करी इन समाज जे बेहस माण्हू इंसान सां प्यार कॾहिं कयो आहे जीअं मूंसां न कयो मुंहिंजनि बचनि सां न कयो कुझु सम्झ में नथो अचे छा कजे अखिड़ में खाहूं दूर लड़े व्या प्यार पखियड़ा जुए छड़े व्या तिन सां मिलण लाइ दिलड़ी आती तिन सां मिलण लाइ दिलड़ी आती कंडन जिया से जहयाती कंडन जिया से जहयाती दिलावर चल दिलावर मेरा हाणे मां वञा थो न दरअसल ॻाल्हि ॿी आहे जल्दी ॿुधाए मीरा तोसां गॾु जेकॾहिं मूंखे कंहिं ॾिसी वरितो न त मुंहिंजो भरम भॼी पवंदो दुश्मन जो कूड़ सच साबित थी पवंदो दिलावर तू असांजी हेॾी मदद करे रहिया आहीं तुंहिंजी महिरबानी ॻाल्हि पूरी थी वई हुजे त मां वञा छा मूंखे अहिड़ा सवाल छो थी पुछी मीरा जंहिंजो मूं वटि जवाब ई न आहे त पोइ हाणे मां वञा थो
तू फिक्र न कर चाचा, जैसी ते आशिम आजाद न थो थे तेसी ते तोखे का भी तकलीफ कोने। न दिलावर न, तू असांजो मेहमान भाई, मुंहिंजो बच्चो भाई, मुंहिंजो ज़मीर गवारा नथो करे त तू हर वक्त असांजी मदद में रही। मूंखे सिर्फ हाशिम जो बंदोबस्त करे ॾे। ठीक है चाचा, मां शहर तो वञा ते हाशिम जी आज़ादी जे लाइ। दोस्तन जेकी कुछ कयो आहे वो उन्हनि जी मेहरबानी, पर वकील त असांखे करणो आहे। जीअं जल्द खां जल्द अदा हाशिम खे ज़मानत ते आज़ाद कराए वठो। थी जा जो मुंहिंजे औताक ते आयो आहीं। भले हा, असांजो फ़ैसिलो थी वियो आहे ऐं असांजी दुश्मनी ख़त्म थी चुकी आहे। तू कातिल ही मुंहिंजे पुट ख़ात्म जो सिद्ध आयो आहीं न, हितां तुंहिंजो लाश वेंदो। बहादुर खान, तोखे हिते अचण वारी जुरत महांगी पवंदी। तो त असीं तुंहिंजी इन्हनि बंदूकुनि खां कोन था टिजूं। खबरदार। हाँ, ना चलो दिलावर, मां छेड़ो करण न आहियां, मां सिर्फ बच्चा गालियों कर। छेड़ो त तोसां मां कंदुसि, तोॾे घणा हिसाब रहियल आहे। रे तू कहिड़े बाग जी मूरी आई जो हिसाब वठंदे? दिलावर खान आया मां, दिलावर खान, कच्चे जो दिलावर, हाशिम खान जो भाइरनि जहिड़ो दोस्त। भले हा, मूंखे फ़ैसिलो ॾे। फ़ैसिले मुताबिक़ तोखे मूंखे ससी जो संग ॾियणो। बहादुर खान, इन बाहुनि जो फलाद आहे मुंहिंजो तव्हां ॾे। पहिरियां त इज़त सां आलिया खे वापसि करे ऐं हाशिम जे केस तां हथ खणो, न त तव्हां सां घटि न थींदी। इन जो मतलब त तूं इज्जत सां ससुई जो संग कोन। हा बहादुर खान न, अदी ससुई जो संग तोखे कॾहिं बि कोन मिलंदो। तो असांजा सुतल सूर जगाए छॾिया आहिनि। वञ, अने हथियार कढ कर, 2 ॾींहंनि में मां तुंहिंजो महिमान थींदुसि। वञ। ठीक है, आज वञा, पर जेकॾहिं तूं मूं वटि महिमान न थे त पोइ जल्द मां वापसि मोकलींदुसि ऐं ससुई खे पाण सां साण करे ॾींदुसि। चलो। करती हैं? इसका जो तो कैसे तो बचाए थे? इसका तो राजा बेगा ही बदमाश मुझे पत्थर ही न तो छड़े।
सही माण्हू न आहे। अरे दिलदार छाजे करे पया पजी वे छोकरी जे रईस सरदार साईं खे ख़बर पइजी वञे त पोइ न न ईअं न कजो, मां दिलि जे सां मजबूर आहियां। ओ आशिका वेचार खैर इन दफ़े माफ़ थी जेकॾहिं ॿीहर कयई न त खल लथा लाऊं हल हले तुम शमीर खान मूं सम्झो त तूं सही माण्हू न आहीं, पर दिलदार सां जेको तो ॻाल्हायो न उन मां ख़बर पइजी वई थोरी शुनास अथई। देखा जी बा ये छोकरी आसमा जी भाइटी आहे न, जंहिंजे करे ॻोठ में तूं न थिया। हा बा छोकरी हीरे शमीर खान आहे। सरदार शाह ज़माने जो भाइटियो आहे न, अदी मीरा मूंखे ॿुधायो हुयो। मीरा इन छोकरी जी वॾी भेण आहे सा। उहे त खैर तूं वे गाड़ी में त घर वटि छॾे अच। हा वे छोकरी वे। न न मां हाणे त पाणे हली वेंदसि। छोकरी जबल आया पंदा आहिनि, वरी न को माण्हू मारे जानवर चकू विझई। हाँ वो भी मता मीरा समझे त शामिर खान तबीयत जो हल करो रैसे अदी मीरा ही छो समझंदी? जहिड़ी मूंसां जंहिं तरीक़े में मिली वञे उन मां अंदाज़ो थो लॻायां त खैर अचो तव्हां